वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर से। किंजर वेझो कारहे इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थी वियो आहे। जवाबदार सलमान सुमरो पंहिंजी भेण आमिनत के घर अंदर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार भेण के क़तल करण बाद होटल ते वेठल आसिफ सुमरो के भी गोलियूं हणी क़तल कयो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। किंजर वेझो कार इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थिया आहिनि। जवाबदार सलमान सुमरो पंहिंजी भेण आमिनत के घर अंदर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जंहिंखां पोइ जवाबदार भेण के क़तल करण बाद होटल ते वेठल आसिफ सुमरो के भी गोलियूं हणी क़तल कयो। किंजर वेझो कारहे इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थी विया। जवाबदार सलमान सुमरो पंहिंजी भेण आमनत के घर अंदर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार भेण के क़तल करण बाद होटल ते वेठल आसिफ सुमरो के भी गोलियूं हणी क़तल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। किंजर वेझो कारहे इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थी वियो आहे। किंजर वेझो कारे इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थिया आहिनि। जवाबदार सलमान सुमरो पंहिंजी भेण आमिनत के घर अंदर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार भेण के क़तल करण बाद होटल ते वेठल आसिफ सुमरो के भी गोलियूं हणी क़तल कयो। वाक़ियो पेश आयो आहे किंजर वेझो कारे इल्ज़ाम हेठ भाव हथां भेण ऐं नौजवान क़तल थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठटे मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां? हाँ जी, टीजर लगे सुमरा बिरादरी के बिंदुरुल में घरूली मामले तां जड़े सबक फायरिंग में एक नौजवान एक नारी पहुंची गई। हथियारबंद जवाबदार सलमान सुमरो पंहिंजे घर में संदस भेण आमनत ते फायर करे बाद में होटल ते फायरिंग करे ॾिनी। एक नौजवान आसिफ सुमरो पर मारिजी वियो आहे। अलीपेर ते सुमरा बिरादरी के बिंदुरे में सख्त छकताड़ वारी सूरत आहे। बई दिलूं मोर्चा बंद थी वियूं आहिनि। वॾे नुक़सान जो ख़तरो आहे। जॾहिं त पुलिस जी वरी नफ़री पिणु पहुची वई आहे। जॾहिं त इलाइक़े में चोबोल आहिनि त जवाबदार सलमान सुमरे जी फायरिंग में संदसि भेण मारिजी वई आहे ऐं कारीअ जो इल्ज़ाम ते जवाबदार फायर कया आहिनि। इलाइक़े में सख़्त छकताड़ मौजूदु आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।